वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ रेलवे की मिल्कियत ऐं ज़मीन के मसइलनि लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल अख्तियार करण की हिदायत करे छॾी आहे। वज़ीर-ए-आज़म की सदारत हेठि वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान रेलवे बाबति इजलास थियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त रेलवे निज़ाम कंहिं बि मुल्क जी मईशत ऐं मवासिलात जे करंघे जी हॾी हूंदी आहे। हुन चयो आहे त रेलवे निज़ाम की बहाली लाइ खयल क़दम साराहजोगा आहिनि। रेलवे की मिल्कियत ऐं ज़मीन के मसइलनि लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल अख्तियार कयो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इलाक़ाई राब्ते ऐं आलमी ट्रेन लिंक मनसूबनि लाइ मयारी क़ानूनी ऐं मुआशी माहिरनि जूं ख़िदमतूं हासिल कयूं वञनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ रेलवे की मिल्कियत ऐं ज़मीन के मसइलनि ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल इख्तियार करण की हिदायत करे छॾी आहे। वज़ीर-ए-आज़म की सदारत हेठि वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान रेलवे बाबति इजलास थियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त रेलवे निज़ाम कंहिं बि मुल्क की मैशत ऐं मवासिलात जी करंगी जी हॾी हूंदो आहे। हुन चयो त रेलवे निज़ाम की बहाली लाइ खयल क़दम साराहजोगा आहिनि। रेलवे की मिल्कियत ऐं ज़मीन के मसइलनि ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल इख्तियार कयो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त इलाक़ाई राब्ते ऐं आलमी ट्रेन लिंक मनसूबनि लाइ मयारी क़ानूनी ऐं मुआशी माहिरनि जूं ख़िदमतूं हासिल कयूं वञनि।